अभी ये गिद्धो तो सही। हाँ? ये पंजाबी यार, ये तो वायरल कर रहा है पंजाबी जी। अरे वो बेचारे सिंधी का वो कोयला लेके जा रहा है सिंधी बेचारे का भाई ये तो वो तो गलत कर रहा है यार। ये पंजाब क्या कर रहा है सिंधी के साथ? अदा अदा पंजाबी कोयलो असांजो खड़ी हो खणी वञण देस यार, खणी वियो त पोइ छा थी पवंदो भला। असां वटि सिंध में आहे कोयलो, वरी असां ईंदो हला। हाणे पड़ोसी सुबुह आहे भला खणी वियो त पोइ छा आहे हेॾी में, असां खुटी वेंदासीं। छॾ यार, मज़ो वञाए छॾी। मां कहिड़ी गेम खेॾां थो, फिल्म ॾिसां पियो, सॼो मूड ख़राबु करे छॾी। मां चवां को अहिड़ो को वॾो कुझु नुक़सानु थी वियो आहे। कोयलो खणी आया बसि, पंजाब खणी वियो आहे कोयलो, एॾो परेशान थी वियो आहे, कुआड़ी खे संदराए छॾियो थी। हल त छॾ यार, कमु करणो ॾे तूं चया सिर्फ़ु इहो कमु बसि ईअं थींदो, पोइ त कमु लही वेंदो यार। परेशान थिए थो, तूं कमु कर हली पंहिंजो, वरी वरी मूड ख़राबु कयो। वो देखो था। अरे ब्रदर, ये बाबा ये सिंधी वालों के सभी बरगने है पंजाबी यार। अरे पंजाबी ने तो वायरल मचा दिया है। ये क्या कर रहा है सिंधी? मोबाइल देख रहा है। अरे वो खाना खराब। अरे बाबा सिंधी का ये सिंधी बेचारा बस ऐसे ही सोए पड़े हैं। ये क्या करेंगे? ये गैस भी लेकर गया। अदा तूं जाग जाग जाग, गैस भी पंजाबी खणी वई। अलाए तोखे छा आहे अदा। मां पंहिंजी मस्तियुनि में गुम हुयुमि, पंहिंजे इश्क में चूर लॻो पियो। मुंहिंजो महबूब शादी जे लाइ मस राज़ी कयोमांसि, गैस खणी आ न। पोइ छा आहे, इहे असां छेणा थपे, वरी असांजूं मायूं थपींदियूं, छेणा ॿारींदासीं, काठियूं ॿारींदासीं। वञ पड़ोसी सुबुह आहे, मर खाए यार, छा आहे हरू भरू। असांजो पोइ छा थींदो? असांजो आहे अलाह मालिक आहे, जेको हूंदो नसीबु। छॾ कमु करणु दे, हेॾे शादी जी ॻाल्हियूं हलनि पियूं। हल मज़ो ई मारे छॾी। मां चवां हाले छा थी वियो आहे? पोइ इन इश्क जे चकर में न अचु। जाग जाग, कुझु सिंधियुनि जे लाइ, पोयनि जे लाइ जाग। थींदो भलो थींदो, जेको थींदो भलो थींदो। बसि हलो तूं वञो, कमु करणु दे यार। किधर? अभी यार मेरे को छोड़ो बस। मेरे को बस अलाए क्या हो रहा है यार। वो सिंधी मौलाई का बेचारे का ये सब कुछ तबाह करके लेके जा रहे हैं। कुल से भुरसा सिंधी आई कहते थे। आखिरी वो पानी था, पानी आखिरी आफ वो भी सिंधी को लेके जा रहे हैं। सिंधी ऐसे ही मेरे को यार अंदर में मेरा सिंधी ये भाई है यार। मेरे को मजा नहीं आ रहा। मेरे को छोड़ो तो मुझे मजा नहीं आ रहा यार। मना पहले तो सही छोड़ो पहले तो। भाई बात सुनो, अभी तो तुम इसको जगा रहा है, कल हम जगाएगा। सारे दिन इसको कौन जगाएगा? अभी खुद उठे, अभी खुद जागे। अभी इसको छोड़ दो तुम। हो यार ये तुम सही घुस रहा है। ये सिंधी को पता नहीं क्या हो गया यार। इसको उठना पड़ेगा यार। ये कब तक ऐसे सोया पड़ा रहेगा यार? अगर ये आज भी ऐसे सोया पड़ा रहा ना तो सिंध का क्या हाल होगा? सिंध तो फिर तबाह हो जाएगा यार। ये पंजाबी तो सिंध को तबाह कर देंगे यार। अदा उथो यार, असांजो रहियल हुयो पाणी, उहो बि दरिया खणी वई। अञा निंड्रा के न उथो, जाग। केरु खणी वियो? पंजाब जाग, निंड्र न कर, उथो। पाणी खणी वियो? छॾेसि यार, छा थींदो? अरे बाबा निंड्र न कर। पोइ नसलनि जो छा थींदो? रहियल हुयो पाणी, इहो बि खणी वियो त थींदो छा? फसलनि जो छा थींदो? असां छा खाईंदासीं? माल छा पींदो? छा थींदो? पोइ असां सिंधियुनि जो कहिड़ो हाल रहंदो यार? तूं अञा निंड्रनि में पियो आहे। हाँ
पोइ कुझु बि न बचो आहे बसि आख़िरी पाणी हुयो आख़िरी पाणी उहो बि खणी त असां काॾे वेंदासीं छा कंदासीं पिणनि जो छा थींदो ज़मीन खे थींदियूं छा खाईंदासीं आख़िर केरु खणी करे पंजाब खणी वियो पंजाब खणी वियो निंड खे छॾ उथ यार मां पहिरियों सुस्ताप कयमि त असांजो कोयलो खणी वियो वरी मुंहिंजी थोरी सुस्ताप जे करे गैस खणी वियो वरी हाणे अञा मुंहिंजी निंड जे करे माना पाणी बि खणी वियो न छॾंदासीं उथ जा न छॾंदासीं हल जा उथ ए सिंधी चंद पैसों नाल बिक जांदे ने सिंधी गैस चुक लिया सानू कुछ नहीं आख्या सुते रहने सिंधी फिल्म देखते रहते न कोयला चागो सी असी क्या किया सिंधियों ने पहाड़ नदियाँ कोयला गैस सब असां चागियो हुण पानी ए पानी दे बदले सिंधी वीचारे मर वेंदन सिंध तबाह थी वैसे उहे भी आखेंदे न 40 साल सिंध पहले तबाह थी सी ओ असां पानी चा वेंदे आहियूं सिंधियों को त तबाह न थी सी तो और क्या थी सी युवा ओए साईं ये हाथ में क्या है साईं कुछ कोनी है ओए कुछ कोनी है अच्छा कुछ कोनी अरे वठेस पर से हाथ में छाल ओए कुछ कोनी है अरे बीहो शराफत सा वठेस ओ पानी ए पानी है साईं पानी है साईं पानी है साईं जा सकना अब जब ये कुहाड़ी तुम्हारे गर्दन में लगेगी ना जॾहिं तुझे गर्दन जा ॿ टुकर थीसी न पोइ तोखे ख़बर पवंदो त हे पाणी कितना क़ीमती आहे साईं साईं मेरी ॻाल्हि सुनो साईं तूं सुण रे तूं सुण साईं मेरी तूं पहिरियां असांजा कोयला चोराया असां चुप रहियासीं हा वरी तूं असांजा गैस चोराया अरे असां चुप रहियासीं चयोसीं चलो पाड़े जा मुल्क आहे पंहिंजा सूबा आहे पंहिंजे पाकिस्तान जा अरे खावे आख़िरी सारा असांजा सिंधू दरिया अड़े जिते असां पंहिंजा सिर ॾिना आहिनि जानूं ॾिनियूं आहिनि उहो तूं खणंदे वो तो मेरी गल सुनो सिंधी साईं मेरी गल तो सुनो बुधा। इसमें साडा कोई कसूर नहीं है सिंधी साईं तवाडा जरदारी पैसे गिंदा है सानू तवाडा जरदारी इलेक्शन में असानू सीटें गिंदा है सारी सीटें उनको दी रे 55 सीटें चाही तो पैसे उनको दिते रे असा केड़ा मुफ्त में चा वेनो कोयले दा पैसा गिंदा है गैस दा पैसा गिंदा है जबले पहाड़े दा पैसा गिंदा है सागू ते पानी दे भी उन्हीं पैसे की देने अरे वो बात सही है साईं बात सही है लेकिन बात सुनो तुम तो भाई सोचो वो तो रहा गद्दार वो तो अपने मुल्क अपने सिंध का नमक हराम है गद्दार है गद्दार लेकिन तुम तो सोचो पड़ोसी मुल्क है सिंध हमारा अरे तुम्हारा पंजाब भी सूबा हमारा सिंध भी सूबा सरहद भी सूबा बलूचिस्तान सूबा चारों भाई भाई कर होकर रहो ना सही वो तो भाई है ना बाबा ये देखो भाई है ना बाबा अदा है आसरे में राय तो न छड़े से टुकड़े से आसरे में राय तो टुकड़े से पर्ची दे सो ऐसे कुहाड़ी नहीं सिंध की कुहाड़ी मशहूर थी सिंध की कुहाड़ी गिनवन साईं में तो पानी को न चाहता मैं तो ये घूमता होता भाई ये भी सिंध ये सिंध की कुहाड़ी जॾहिं सिंध जा जवान हे कुहाड़ी खणंदा न बस पोइ न ॾिसंदा कुझु बि त छा आहे अॻिते छा आहे पोइते साईं हाँ। हुन मेरी गाल सुनो साईं हाँ। हुन में वेंदा पिया वल नहीं आओ सा भाई तौबा कर। सही तो आधा दरिया दे दो कुछ भी नहीं मिलेगा 3 के नाल ले लो 3 दे दो एक फुड़ा नहीं अदा मिलेगा कप छोड़े तो आसरा करता भाई कप छोड़े से तू तो चुप कर दे को पैसे गिनाड़े सा जरदारी को है, वरी पैसे की गाल कर रहा है। आपस में आपस वापस कुछ नहीं है मैं इसलिए लिहाज कर रहा हूँ पाड़े से ही सुबह है फिर भी समझ जाओ अगर आइंदा 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 अगर थोड़ी भी कोशिश की ना कोई भी चीज उठाने की जो पहले ले गए उसे ले गए आइंदा फिर ये कुहाड़ी ये हमारे हाथ और ये गर्दन तुम्हारी होगी साईं साईं मेरी बात तो सुनो आइंदा तो नहीं आएंगे ये 6 के नाल तो ले जाए ना ना साईं का फुड़ा भी नहीं मिलेगा अब सिंधी जाग गए हैं पहले सिंधी सब जो है ना सुम्हे पए थे कोई होटलन थे कोई मोबाइल में कोई फिल्म में लेकिन अब आखिरी सहारा हमारा साईं पानी है अगर इतने भी न थियासे तो पोइ छा बचंदो
छा बचंदो पोइ त असांखे कोई तड़ जे लाइ पाणी न ॾींदो, गुसल जे लाइ पाणी न मिलंदो, निमाज़ जे वज़ू लाइ पाणी न मिलंदो, पीअण जे लाइ पाणी न मिलंदो, फसल न थींदा, माल असांजा उन बुख मरंदा, माण्हू असांजो बेलपट बणिजी वेंदो, रेगिस्तान बणिजी वेंदो साईं। ओ दा जाग जाग आसरा ॾेई रहंदा पई जाग तक छोड़े बस सही बस सिंधी साईं में नहीं आओ आईंदा मैं को नहीं आना इतने सही में नहीं आवा बस बस हिकड़ा वारा में को छोड़ो माफी गिंदा प्या सिंधी सिंधी है भाषा है हल हिंदी भाषा। हाँ, बाकी इसको तो हम देखेगा जिसने तुमको दिया है ना। जागो तो सही ना सिंधी भाषा। अब जाग गया हूँ, अब हम उसको भी देखेगा जिसने ये तुमको दिया है ना पैसे लेकर। छोरा चंडा गाल ॿुधो, अधु मोकार तो असांजे पंजनि कयो आहे न, ये नमक हराम गदार जेसिताईं असांजी सिंध में आहिनि न तेसिताईं असांजी सिंध पई विकावण बि पई लीलाम थींदी। पहिरियों असां हिन पंजनि खे जेको आहे न जेसिताईं गब्बा गब्बा न कंदासीं, सबक़ु न सेखारींदासीं न त धारा त मिंट था अचनि पोइ। अॻ में हिननि खे सबक़ु सिखायूं न। ठीक है, अभी तो बस अभी हम अभी फिक्र नहीं करेंगे, अभी वो सिंध को बचाएगा यार। हमारा पड़ोसी है सिंध यार, वो पंजाब उसको खा के जा रहा था, अभी सिंध जागा है, अभी हमको तसल्ली हुआ है। अभी तसली हो गया। ठीक है, अभी तभी तभी बुरो मां भी रहोगा। ठीक है, अभी खुश है सिंधी, जिंदाबाद सिंधी जागो।